अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंज ईंदा नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज खान मल्हार जे पीउ खे आज़ादु थियणु छॾींदो? छा नूरल पंहिंजी पुराणी बेइज़ती विसारे छॾींदो? छा मल्हार वारा वॾेरे बालाज खान खे छॾे ॾींदा? छा मल्हार वारा पंहिंजे उन केस मां जान छॾाए सघंदा? इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। ऐं पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। उमेदु आहे त पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा ऐं मोहबतूं बि ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंज ईंदा नए एपिसोड में ॾिसंदो त हू कमीनो वॾो बालाज खान पंहिंजे कमदार खे सूबेदार तरफ़ मोकिलींदो ऐं उनखे चवंदो त जीअं तीअं बि करे मल्हार खे जेल में हणाए केस उन मथां अचणु घुरिजे। ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदो त मिठल पंहिंजी धीअ राबेल जी बेइज़ती कॾहिं बि बर्दाश्त न करे सघंदो, जेको नूरो हुनजी बेइज़ती कई हुई होटल में सभिनी जे अॻियां, ॿार ऐं दोस्तनि जे अॻियां ऐं सभिनी मिटनि माइटनि जे अॻियां हुनखे चए पियो त जेको आहे तुंहिंजी धीअ मुंहिंजे मल्हार जे क़ाबिल न आहे ऐं तुंहिंजी धीअ किनी मच्छी आहे ऐं मां कॾहिं बि पंहिंजे पुट सां शादी करणु कोन छॾींदुमि ऐं इन जो ॾुख मिठल खे कॾहिं बि विसरी कोन सघंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त मल्हार ऐं सारंग वारा पाण में ॻाल्हियूं कंदा ऐं मल्हार हुनखे चवंदो त हिकु चकर मां इन केस मां जान छॾाए वञा, पोइ मां इन सां वॾेरे बालाज खान खे बि मुंहुं ॾेई वठंदुसि, छो जो इहो वॾो कमीनो शख़्स आहे। इन हर वार असांजे मथां ज़ुल्म कया आहिनि ऐं इहो इंसान ज़ात जो दुश्मन आहे, इहो कॾहिं बि कंहिंजे मथां रहम करण वारो न आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल जो चाचो वॾेरो रावल खान वारनि ॾे वेंदो ऐं उन रावल खान वारनि खे चवंदो त जेको आहे नूरो असांखे आज़ादु करे ॾियो, छो जो उहो बेगुनाह आहे। वॾेरो रावल खान वारा हुनखे चवंदा असां कोशिशि कंदासीं, पर वॾेरो बालाज खान वॾो कमीनो शख़्स आहे, उनखे आज़ादु थियणु कॾहिं बि कोन छॾींदो। दोस्तों, असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कॉमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा।